कंदकोट घोंसपुर टाउन कमेटी के चेयरमैन मीर सिकंदर अली खान सुंदराणी की हिदायतन ते टाउन ऑफिसर सफदर अली सोलंकी पारां शहर जो दौरो कयो वियो ऐं शहर के मुख्य इलाक़े में सफ़ाई सुथराई जो जाइज़ो वरितो ऐं शहरनि सां मुलाक़ात पिणु कई जिते शहरनि सफ़ाई जे वाखाण कई। उन मौके ते टाउन ऑफिसर सफदर अली सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोंसपुर शहर के खूबसूरत बणायो वेंदो। हीउ शहर असांजो आहे जेके साफ़ रखणु असांजो फ़र्ज़ु आहे। हुन चयो त मुलाज़िम पंहिंजी ड्यूटियूं ईमानदारी सां अदा कनि। अमल न करण वारे मुलाज़िम ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। इन मौके ते चीफ सैनिटरी इंस्पेक्टर दीवान लाल ऐं इंक्रोचमेंट इंचार्ज नवाब खान खोसो ऐं ॿियो अमलो संदसि गॾु हो। नज़ीर मीराणी, सोच टीवी, कंदकोट।